वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलूचिस्तान जे हिक ॾींहं जे दौरे ते पहुची रहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि बलूचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल बाबति नेशनल इलेक्शन जे एपेक्स कमेटी जो इजलास वज़ीर आला सेक्रेटरिएट क्वेटा में थींदो। सदियनि जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर, बलूचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सेक्रेटरी इदारनि जा अमलदार शिरकत कंदा। इजलास में बलूचिस्तान में अहम अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वठण सां गॾु अहम फ़ैसिला कया वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी गडि॒यल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात। ओलह एशिया में जारी तकरारनि जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जे टियाकड़े जी कोशिशुनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि, इलाक़ाई सूरतहाल ऐं मुख़्तलिफ़ आलमी मामलनि बाबति तफ़सीली ॻाल्हियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त चैलेंजनि बावजूदि पाकिस्तान इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जे हथी ऐं इंसानी जान जे तहफ़ुज़ लाइ ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ में फील्ड मार्शल आसिम मुनीर अमन ऐं इस्तेहकाम खे हथी वठण लाइ अहम किरदार अदा कयो। अमरीकी फ़ौज सदर ट्रंप जी हिदायत ते ईरान ख़िलाफ़ हवाई कार्रवाई शुरू करे छॾी। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त हमलनि जो मक़सदु होर्मुज़ लंघ में सामूंडी जहाज़नि खे पेश ईंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण ऐं ईरानी सलाहियतनि खे कमज़ोर करणु आहे। अमरीका होर्मुज़ लंघ में जहाज़नि जी आज़ादी ऐं आलमी सामूंडी रस्ते जी हिफ़ाज़त लाइ क़दम जारी रखंदो। अमरीकी उहिदेदार मूजिबि हमलनि में एंटी शिप मिसाइल ठाकनि खे निशानो बणायो वियो। फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम बि हमलनि जे हदफ़नि में शामिल आहिनि। ईरानी मीडिया जो चवणु आहे त सिर्क बेट ऐं बंदर अब्बास में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। चाबहार ऐं किनारे में धमाकनि खां पोइ चाबहार जे कुझु इलाइक़नि में बिजलीअ जी फ़रहामी मुअत्तल। हर्मज़गान सूबे जे शहर जासिर में बि धमाका ॿुधा विया। असां पंहिंजी सलामती ते का सौदेबाज़ी न कंदासीं। ईरान वधीक हमला करे त अमरीका हर हमले जे जवाब में 20 भेरा वधीक ताक़त सां कार्रवाई कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी धमकी। संदसि चवणु आहे त अमरीका अॻु में ई ईरान ख़िलाफ़ कामयाबी हासिल करे चुको आहे। ईरान वटि तमामु घटि वक़्तु बचियो आहे ऐं मुआहिदो करणु चाहे थो। असां वटि खटण जा केतिरा ई तरीक़ा मौजूदु आहिनि, पर जंग फ़ौजी लिहाज़ खां अॻु ई कामयाबी हासिल करे चुका आहिनि। अमरीकी सदर ट्रुथ सोशल ते ईरानी शहर चाबहार ते हमले जी तस्वीर जारी करे छॾी। ईरान अमरीकी हमलनि जे जवाब में होर्मुज़ लंघ खे ॿीहर बंदि करण जी धमकी ॾेई छॾी। ईरानी फ़ौजी क़यादत जो चवणु आहे त दुश्मन जे हिक हमले जो जवाब ॿिनि हमलनि सां ॾिनो वेंदो। खिते में अमरीकी फ़ौजी अॾनि ते वॾा हमला शुरू करे छॾिया आहिनि। हाणे हिकु बि अमरीकी फ़ौजी ज़िंदा वापसि न वेंदो। ईरानी परॾेही वज़ारे जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त अमरीका सां मुफ़ाहिमती याददाश्त वाइदनि जी पासदारीअ जी बुनियाद ते थी हुई। अमरीका होर्मुज़ में ॾुखियाईं पैदा करे रहियो आहे। ईरान पंहिंजे मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदो। अमरीकी नायब सदर JD वैंस चयो आहे त जेकॾहिं ईरान होर्मुज़ लंघ बंदि करण जी कोशिश कई त उनखे अमरीकी फ़ौज तरफ़ां भरपूर जवाबी कार्रवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। अमरीकी हमला इन वक़्त ताईं जारी रहंदा जेसीं ताईं ईरानी होर्मुज़ खोलींदा ऐं जहाज़नि ते फायरिंग बंदि न कंदा। बुनियादी मुआहिदो उहो हो त जेकॾहिं ईरान जहाज़नि ते फायरिंग कई त अमरीका भरपूर जवाबी कार्रवाई कंदो। ईरान मुआहिदे ते अमल करे या उहो कुझु भोगे जेको गुज़िरियल राति थियो हो। होर्मुज़ सामूंडी लंघ अमरीकी धमकियुनि सां न पर ईरानी इंतज़ामनि ऐं ख़ुदमुख़्तियारी तहत खुलंदो। हर हमले जो जवाब ॾिनो वेंदो। वाइदे जे भनकड़ी ऐं धमकियुनि जी क़ीमत अदा करणी पवंदी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालीबाफ। गडि॒यल क़ौमुनि पारां अमरीका ईरान ते छिकताड़ घटाइण ऐं ॻाल्हियुनि ॿीहर शुरू करण ते ज़ोर। गडि॒यल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो चवणु आहे त मौजूदा सूरत हाल में सिफ़ारतकारी ॻाल्हियुनि मसइलनि जे हल जो हाकारी रस्तो आहे। समूरियूं धुरियूं छिकताड़ में इज़ाफ़े बदिरां ॻाल्हियुनि जो रस्तो इख़्तियार कनि। अमरीका इसराइल जी बमबारी में शहीद थियल ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ामनाई संदसि करवातनि अॼु अबाणी शहर मशहद में इमाम अली रज़ा जे रोज़े जे अंगण में मिटी माहवारी कयो वेंदो। आयतुल्लाह ख़ामनाई जे जनाज़े जो तारीख़ी जलूस करबला पहुतो। 70 लख माण्हू शहीद लीडर जो मढ़ हज़रत अब्बास ऐं इमाम हुसैन जे रोज़नि में आंदो वियो। जनाज़े नमाज़ अदा।
पाकिस्तान जो कार्गो जहाज K2 बोइंग 737 कराची भरिसां समुंड में किरी तबाह थियण जी तस्दीक और माड़ा भरिसां समुंड मां जहाज जा हिस्सा हथ पाक सामूंडी फौज ऐं PMSA गडि॒यल तौर रेस्क्यू ऑपरेशन करे और माड़ा भरिसां तबाह थिया जहाज जा हिस्सा हथ करे वरिता। अमले जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। खांगी एयरलाइन जो जहाज शारजा खां कराची अची रहियो हो। अमले जा 5 कारकुन मौजूद हुआ। बबलो में प्रिया कुमारी उजाला सोलंकी नवीद लाशारी समेत अगवा ऐं गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ धरणो जारी। ॿारनि जा वार सियासी समाजी वकील अगवान ऐं शहरी धरणे में शरीक। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर बि एहतजाजी कैंप ते पहुतो। ॿारनि जी बाज़ियाबी लाइ क़ौमी शहर ते धरणो हणण जो चुनाव। संदसि चवणु आहे त सिंध मां अगवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ JIT खां अॻिते वधी का टीम जोड़े चइनी सूबनि खे इन जो वञे। ॿारनि जी बाज़ियाबी मुल्की सतह ते मसइलो आहे। सिंधु दरिया ख़ातिर क़ौमी शाहरा बंदि करे सघनि था त मासूम ॿारनि ख़ातिर बि नेशनल हाईवे बंदि थी सघे थो। ऐं गढ़ी खेरे में आबादगारनि पारां बेगारी के नाले में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त पाणी न मिलण सबबि लखें रुपयनि जो पोखियल ॾेजारो सड़ी तबाह थी रहियो आहे।